कराची में कोविड नर्सिंग अलायंस पारां सिंध सेक्रेटरी ॾाढो मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौक़े ते नर्सिस जूं पुलिस एहलकारनि सां चकरियूं थी पियूं, जंहिं दौरान पुलिस एहलकारनि छेड़छाड़ करण लाइ मेल ऐं फीमेल नर्सिस ते लठबाज़ी कई, जंहिंमें केतिरियूं ई मेल ऐं फीमेल नर्सिस ज़ख़्मी थी पिया। इन मौक़े एहतिजाज कंदड़ मेल ऐं फीमेल नर्सिस जो चवणो हो त उन्हनि जा जाइज़ मुतालबा आहिनि। उन्हनि जो चवणो हो त उन्हनि इंटरव्यू टेस्ट पास करे कोविड-19 दौरान पंहिंजूं ड्यूटियूं बि कयूं, पर उन बावजूदि उन्हनि खे पको नथो कयो वञे ऐं नई पघारूं जारी कई वञनि थियूं। असांजी जेके बि हिते नर्सिस आया आहिनि उन्हनि जी इहा ई डिमांड आहे, जे तव्हां MBBS वारनि खे प्रिपेयर ॾियो था, उन्हनि खे समरी मूव था करायो त घटि में घटि उन्हनि सां गॾु असांजी समरी त मूव कयो वञे। हीअ असांजा नियाणियूं अदड़ियूं जेके बि भेनरूं आयूं आहिनि काफ़ी परे परे खां आयूं आहिनि, टंडोलार खां आया आहिनि, के बदीन खां आयूं आहिनि, के खैरपुर खां आयूं आहिनि, के सकर खां आयूं आहिनि। हिननि जो राइट आहे हिननि खे रेगुलर कयो वञे, छो त 3 कॉन्टेक्ट हिननि रेगुलर ॾेई छॾिया आहिनि। 4थे कॉन्टेक्ट में हिननि असां सां वाइदो कयो त असां हिन जी रेगुलर जे लाइ समरी मूव कंदासीं, पर उहा समरी अॼु ताईं अञा ताईं मूव न थियो आहे। कोविड नर्सिंग में ड्यूटी करियूं पिया, असांखे सिर्फ़ु 3 महीननि जी पघार मिली आहे, असांखे कोई बि पघार वग़ैरह बि नथी मिले ऐं न ई त रेगुलर थो कयो वञे। असां एंट्री टेस्ट बि पास कई आहे, उन खां अलावा असां इंटरव्यू बि ॾिनो आहे, उहो बि असां इंटरव्यू खां पोयां बि असीं कंटिन्यू ड्यूटी करियूं पिया, पर असांखे कोई बि उन जो हक़ कोन मिलियो आहे। असीं ज़्यादा खां ज़्यादा जस्टिस चाहियूं था। हमारा हुकूमत से यही मुतालबा है कि हमें रेगुलर किया जाए, और ये जो पुलिस हम पे डरा धमका रही है ये बिल्कुल गलत है। हमारे साथ पुलिस का कहना ये है कि हमें ऊपर से ऑर्डर है, पुलिस को क्या ऊपर से ऑर्डर है, बजाय कि हमारा तहफ़्फ़ुज़ और हमारा सहारा बने। हमने अपनी जान हथेली पर रख के 89 डेज़ कोविड में ड्यूटीज़ की, उसका नतीजा आज हमें ये मिल रहा है कि हम सड़क पे बैठे हैं। ये इन्होंने पुलिस वालों ने हम पे लाठीचार्ज किया है, पुलिस वालों ने गुंडागर्दी की है, जिसकी वजह से हम बिलावल भुट्टो से और CM साहब से गुजारिश करते हैं कि हमसे उन्होंने जो वादा किया था रेगुलाइजेशन करने का, हमें रेगुलराइज किया जाए। हम रिटर्न पास नर्सिस हैं, हम फ्रंट लाइन पे कोविड-19 में काम किया है हमने, मुझे CM साहब से अपील है कि हमें रेगुलर किया जाए। जो आज पुलिस वालों ने लाठी चार्ज किए, ये हम चीफ जस्टिस को बताना चाहते हैं कि चीफ जस्टिस साहब, ये हमारे पाकिस्तान में ये अंधा कानून है जो ये पुलिस वाले आज एक हमारी स्टाफ नर्सिस लेडीज जिसके ऊपर पुलिस वालों ने गाड़ी चढ़ा दी है, फीमेल की टांग टूट गई है, उसने पुलिस वालों ने गाड़ी चढ़ाई उसके ऊपर। कोविड नर्सिस वालों को छोड़ के दूसरों को रेगुलर किया गया है, जो इनका हक था। मुश्किल वक्त में, इतने मुश्किल वक्त में जो कोविड नर्सिस में इन्होंने मुश्किल वक्त में जब गवर्नमेंट ने हुक्म दिया, इन्होंने लबेक किया, आज उनके ऊपर लाठीचार्ज की जा रही है। ये बहुत बड़ा जुल्म है, ये कहीं का इंसाफ नहीं है। ये हमारे साथ इंसाफ किया जाए, कोविड नर्सिस के साथ इंसाफ किया जाए। बिलावल भुट्टो से इंसाफ मांगते हैं, CM सिंध से इंसाफ मांगते हैं। हुननि जो चवणो त हुकूमत उन्हनि जा मुतालबा मञण बदिरां उन्हनि ते लठबाज़ी कराई रही आहे, जेको अमल इंतिहाई मज़म्मत जोॻो आहे। हुननि चेतारियो त जेसिताईं उन्हनि जा मुतालबा पूरा न थींदा, हू पंहिंजो एहतिजाज जारी रखंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk